अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बेशक अल्लाह अवां के घणनि ई हंधनि ते सोभ ॾिनी ऐं हुनैन वारी लड़ाई वारे ॾींहुं बि जॾहिं अवां खे पंहिंजे घणाई ते नाज़ हो, पर उहा कसरत ऐं घणाई अवां जे कंहिं बि कम न आई। ज़मीन कुशादी हुजण जे बावजूद अवां ते तंग थी वई ऐं अवी पुठिरी भॻो। पोइ अल्लाह पंहिंजे रसूल ते ऐं मोमिननि ते पंहिंजी सकीनत नाज़िल कई, यानी तसल्ली ऐं सुकून नाज़िल कयो ऐं मदद लाइ अहिड़ा लश्कर लाथाई जिन खे तव्हां नथे ॾिठो ऐं जिन कुफ्र कयो उन्हनि खे अज़ाब ॾिनाई ऐं इहा ई काफ़िरनि जी सज़ा आहे। वरी उन खां पोइ अल्लाह जंहिं खे चाहींदो तंहिं ते पंहिंजी रहमत सां मोटंदो, यानी उन जी तौबा क़बूल कंदो ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं ॾाढो मेहरबान आहे। ए ईमान वारो, मुशरिक त नापाक पलीत आहिनि, तंहिं करे हिन साल खां पोइ मस्जिदुल हराम जे वेझो न वञनि। जेकॾहिं तव्हां खे सुञाईअ जो डपु आहे त पोइ जेकॾहिं अल्लाह घुरियो त पंहिंजे फज़ल सां अवां खे सिघो आसूदो करे बेनियाज़ करे छॾींदो। बेशक अल्लाह खूब ॼाणींदड़ ऐं निहायती दानाओ आहे। ए मुसलमानो, जिन खे किताब ॾिनो वियो आहे, इन सां विढ़ंदा रहो, जेके न कि अल्लाह ते ईमान आणीनि था, न कि क़यामत जे ॾींहं खे मञनि था, ऐं न कि अल्लाह ऐं संदसि पैगंबरनि जे हराम कयल शइ खे हराम ॼाणीनि था, ऐं न कि सचो दीन क़बूल कनि था। उन्हनि सां एसी ताईं विढ़ो जेसी ताईं हू ज़लील ऐं ख्वार या ज़िमे थी इस्लामी हुकूमत जी बलादस्ती क़बूल करे रयत वांगुरु रहनि ऐं पंहिंजे हथनि सां जिज़ियो ॾियनि।